दोस्तों, अज असां एक खास ऐं मैजिकल नंबर जे बारे में सिखंदासीं। हे ॾिसो, हे आहे ज़ीरो ऐं ज़ीरो जो मतलब आहे नथिंग, यानी कुछ भी न, या नो क्वांटिटी। हे ॾिसो, हिन प्लेट में केतिरा मैंगोज़ आहिनि? करेक्ट, हिन प्लेट में 3 मैंगोज़ आहिनि। हे ॾिसो, हिकु मैंगो मूं खाधो, हाणे केतिरा मैंगोज़ बचिया? 2 मैंगोज़। हाणे हिकु ॿियो मैंगो भी खावां थी, त केतिरा बचिया? 1 मैंगो। हाणे जेकॾहिं इहो भी खावां त हाणे हिन प्लेट में केतिरा मैंगोज़ आहिनि? जी हाँ, कुछ भी न, यानी हिन प्लेट में 0 मैंगोज़ आहिनि। अचो हिकु दफ़ो वधीक ज़ीरो के सुठी तरह समझूं था। जल्दी सां काउंट करे ॿुधायो त हिन प्लेट में केतिरियूं टॉफियूं आहिनि? जी हाँ, 4। ऐं हे मैजिक ॾिसो, सभई टॉफियूं गायब थी वयूं। त हाणे प्लेट में केतिरियूं टॉफियूं आहिनि? जी हाँ, 0 टॉफियूं, यानी कुछ भी ना। अचो दोस्तों, 0 लिखण सिखूं था। गौर सां ॾिसो, हे 0 आहे। दोस्तों, 0 जी शक्ल हिक जहिड़ी आहे न? वाओ, हे ॾिसो, हे हिकु फिश टैंक आहे। हिन में केतिरियूं बि प्यारियूं रंग बरंगी फिश आहिनि। तव्हां काउंट करे ॿुधायो त हिन फिश टैंक में केतिरियूं फिश आहिनि? बिल्कुल ठीक, 8 फिश। अरे हाँ, छा सभई फिश गायब थी वयूं? हे त मैजिक आहे। छा तव्हांखे का फिश नज़र अची रही आहे? जी हाँ, हाणे हिन फिश टैंक में 0 फिश आहिनि, यानी का भी फिश न आहे। दोस्तों, हाणे तव्हां 0 जे बारे में मालूमात हासिल कई। हाणे 0 लिखण जी प्रैक्टिस करियो।